ही ढगो मुंहिंजो आहे। वताए फ़क़ीर बनी त आब ते खेड़ाई, पर खेसि हुले में ढगो वाहण लाइ खपंदो हो। सो लॻो ॻोठनि में लूहु ॾियणु। आख़िरकार हिकिड़े ॻोठ में 40 रुपयनि में हिकु ढगो ख़रीद कयाई ऐं पैसा वरी कती लथे ॾियण जो वाइदो कयाई। पोइ वरी ढगो काए ॻोठ ॾांहुं आयो ऐं रस्ते में जेको माण्हू मिलसि सो तंहिं पुछियसि त फ़क़ीर ढगो केतिरे में वरितो अथई। जीअं ई ॻोठ में पहुतो त मुख़्तलिफ़ सवाल माण्हुनि पुछिया त ढगो घणे में वरितो अथई। कंहिं पुछियसि त घणे वरितई ऐं किथां वरितई, ऐं कंहिं वरी पुछियसि त किथां खां वरितो अथई। अहिड़नि सवालनि जा जवाब ॾींदे ॾींदे नेठि वतायो फ़क़ीर बख़ील थी पियो। सो छा कयाईं जो ॻोठ ॿाहिरां अची ढगो वण सां ॿधी पाण वण ते चढ़ी वियो ऐं अची घोड़ा घोड़ा करणु लॻो ऐं चवणु लॻो, ॻोठ वारा सभई सिगा सिगा अचो, न त वताए जो हाल कोन्हे। माण्हू वताए जे रड़ियुनि ते डोड़ंदा आया ऐं अची पुछाऊंसि, फ़क़ीर तोसां भला कहिड़ो वेदन आहे जो सॼो ॻोठ खणी गॾु कयो अथई। वताए फ़क़ीर चयो त हीउ ढगो जेको वण सां ॿधो पियो आहे सो मूं 40 रुपयनि में ख़रीद कयो आहे ऐं हीउ ढगो मुंहिंजो ई आहे। मूं कंहिंजी बि चोरी नाहे कई ऐं न की वरी खुदा करणु किथां मिलियो अथमि। सो तव्हां सभिनी खे सॾे थो ॿुधायां ऐं जंहिंखे बि ख़बर न हुजे तंहिंखे ॿुधाए छॾिजो। ईअं चई वतायो फ़क़ीर वण तां लही ढगो काए हलियो वियो। साथियों, उमेद आहे त हिन किसे मां वताए फ़क़ीर जे हिन किसे मां तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। वधीक वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।